अवां छा चवणु चाहींदो मिडिल ईस्ट जी क्राइसिस बाबति ख़ासि तौर ते ॾिसो न इराक ओमान इहे सभु जेके मुल्क आहिनि इहे बि इन असर हेठि अचनि था उन्हनि खे बि मसइला दरपेश ईंदा ऐं दुनियावी ग्लोबल लेवल ते बि असां इन्हनि क्राइसिस खे बि मुंहुं ॾींदासीं छा स्ट्रेटेजी हुजणु घुरिजे छा थी सघे थो साईं जी ॻाल्हि कई न एवरी क्राइसिस अ डिज़ास्टर फॉर समवन एंड अपॉर्चुनिटी फॉर समवन। हा 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 जॾहिं बि का वबा ईंदी आहे या जॾहिं को अहिड़ो मसइलो ईंदो आहे जेको मजमूई तौर ते हर तबिके खे इफेक्ट कंदो आहे उन में उहो हिकिड़े तबिके लाइ उहो डिज़ास्टर हूंदो आहे उहो पिसंदो आहे हिकिड़े तबिके लाइ उहो अपॉर्चुनिटी हूंदो आहे। तव्हां अगरि थोरो पोइ ते हलाए वञो 2020 कोविड जॾहिं आयो त दुनिया कोविड जा डायमेंशन जेके आहिनि दुनिया जा उहे चेंज थी विया। दुनिया खे सम्झ में अची वियो त हाइब्रिड निज़ाम बि हली सघे थो ऐं रिमोट सर्विसिस बि कुझु शयूं आहिनि ऐं कुझु सर्विसिस अहिड़ियूं हुयूं जेके डिस्पेंस ऑफ थी वियूं शेल्फ ऑफ थी वियूं ऐं कुझु अहिड़ा बिज़नेस कुझु अहिड़ी अपॉर्चुनिटीज़ एक्सप्लोर थियूं जेके नेवर वर इन थॉट जेके ख़्याल में ई न हुयूं। बिल्कुुलु ठीकु आहे यार इहो ईअं बि थी सघे थो त उहा अपॉर्चुनिटी हुई हिकिड़े पासे उहो डिज़ास्टर थियो ॿिए पासे उहा अपॉर्चुनिटी हुई। हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका हैसियत आहे न उहा ॾाढी इम्पॉर्टेंट आहे। DGI अचानक BBC खे अलाए CNN खे कंहिं हिकिड़े अंग्रेज़ी जरीदे खे इंटरव्यू ॾिनो वाइल ही वॉज डूइंग हिज ऑन प्रेस कॉन्फ्रेंस एवरी डे। हुन हिकिड़े आलमी इदारे खे छो एड्रेस कयो मौक़े जी मुनासिबत परफेक्ट टाइमिंग छो खिते जे इर्द गिर्द बमबारी थिए पई मिज़ाइल लॻनि पिया हेॾे वञनि पिया होॾे वञनि पिया असांजे मथां बि शायदि कुझु असांजे एयर स्पेस ते कंहिं वायलेट न कयो पर उन चयो त यार पाकिस्तान इज़ अ डिक्लेयर्ड टेस्टेड न्यूक्लियर पावर। ईअं न जो असां अॼु जेका चुप के बोरे जे हेठां को एटम रखी वेठूं असां डिक्लेयर्ड आहियूं ऐं असांखे छेड़ण जो नतीजो उहो जेको आहे न ॾाढो ख़तरनाक लॻंदो खिते में जेका पोइ एटमी जंग छिड़ंदी एटमी जंग जॾहिं छिड़ी त हिन मतिलबु दुनिया जेका पोइ पंहिंजी थर्ड वर्ल्ड वॉर वारे पासे वेंदी ऐं मामिलो जेको ख़राबु थी थो त पाकिस्तान जी पोज़ीशन हिन वक़्तु इंतिहाई मज़बूत आहे। ॿी ॻाल्हि साईं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मञो पाकिस्तान जी फ़ौज जेको इदारो आहे न मोमिन बेतेगो के लड़ता है सिपाही मोमिन उहा वारी ॻाल्हि आहे। जॾहिं पाकिस्तानी फ़ौज मैदान में लहंदी आहे त उन वक़्तु तव्हां दुनिया जो ॿियो कहिड़ो फ़ौजी न जो तव्हांखे कंपेरिजन मिले रिगार्डलेस के तव्हांजी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जेको मथे वेठा उहो डिसीजन छा थो करे। मैदान जंग में लहण खां बाद मर्द मुजाहिद ख़बर पवंदी आहे त विड़बो कीअं आहे ऐं कमु रहंदो कीअं आहे त पोइ हिन वक़्तु खिते जी सिक्योरिटी पोज़ीशन जेका आहे उहा पाकिस्तान जी ॾाढी इंपॉर्टेंट आहे। हिन वक़्तु सभिनी जी निगाहूं जेके असांजे पासे में ॾिसंदा असांजी जेका पासदारी जेका आहे न उहा तव्हां वटि मिसाल हाणे सऊदीअ सां तव्हांजो ऑलरेडी हिकिड़ो पैक्ट आहे त सऊदीअ ते हमिलो पाकिस्तान ते हमिलो तस्वुरु थींदो इन करे हिन महिल उन्हनि जेको आहे सऊदीअ हमले खे बि बाद में उन्हनि रोके छॾियो था कनि पाकिस्तान उन्हनि खे छेड़ो ई न हिननि पाकिस्तान लाइ न हुरमस खे बि ऑन रखियो आहे चाइना खे बि रखियो आहे छो जो ईरान बि जेको आहे न को अनस्ट्रेटेजिकली मूव नथो करे हुनखे बि पंहिंजा जेके स्टेक होल्डर्स आहिनि की स्टेक होल्डर्स उन्हनि खे गॾु खणी हलणो आहे। हीअं हिकु सोचे सम्झे तरीक़े ते जंग हले पई इन जा जेके नुक़सानात आहिनि उहे बेसिकली आम आदमी खे त इफेक्ट कंदा पर स्टेक होल्डर्स जेके पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में वेठा आहिनि उहे कैलकुलेट था कनि त यार असांजे लाइ अपॉर्चुनिटी छा आहे थ्रेट छा आहे शॉर्ट एनालिसिस थींदो आहे न। हाणे पाकिस्तान जी स्ट्रेंथ आहे साईं असां वटि हिकिड़ी सुठी फ़ौज आहे असां वटि एटमिक पावर आहे एंड वी आर डिक्लेयर्ड न्यूक्लियर पावर स्ट्रेंथ आहे। अपॉर्चुनिटी छा आहे वी आर सिक्योरिटी स्पेशलिस्ट इवन वी कैन सेल सिक्योरिटी न असां अगरि खिते में सिक्योरिटी सर्विसिस थी ॾियूं त ज़रे मुबादला जी मद में तव्हांखे एतिरो पैसो मिली सघे थो जो तव्हांजे मुल्क में ख़ुशहाली अची सघे थी ऐं न सिर्फ़ु इहो तव्हां जॾहिं सऊदीअ सां मुआदो कयो तव्हां हुननि खां $5 अरब बि वरिता $5 अरब जो तेल बि वरितो बार्टर आहे न त तव्हांजा लेट से तव्हां सिक्योरिटी स्टेट बि तव्हां माण्हुनि खे सिक्योरिटी ॾियो त बि तव्हांजो खितो इंपॉर्टेंट आहे। ॿी ॻाल्हि तव्हांजी गवादर पोर्ट आहे तव्हांजी कराची पोर्ट आहे UAE जी पोर्ट जबल अली हिन वक़्तु जेका उहा रिस्क में आहे उते माण्हुनि जो बिलियंस ऑफ डॉलर्स जा स्टॉक्स हूंदा जेके उते पिया आहिनि ठीकु आहे कंट्रीज़ अगरि हिकिड़ी स्ट्राइक उते थी वई त दुनिया जो जेको नुक़सानु थींदो न अलाह त ख़ैरु करे पोइ किथे उन जेके इन सिलसिले में तव्हांजो जेको जेको गवादर पोर्ट आहे उहा इलाही अहमियत थी हामिल आहे छो जो गवादर पोर्ट अगरि फ़ाल थिए थी त पोइ सिधी जेका न तव्हांजी जेका UAE जी पोर्ट आहे न उनजी अहमियत ख़तमु थी थी वञे छो जो उहो तव्हांजो ड्यूरेशन बि घटि थी करे तव्हांजी कॉस्ट बि सेव थी करे तव्हांजो टाइम ड्यूरेशन बि घटि थी करे बिल्कुलु सही त पोइ पाकिस्तान लाइ अपॉर्चुनिटीज़ में इलाही आहिनि पर ॻाल्हि साईं वारी आहे त यू नीड टू चूज़ वाइज़ली बिल्कुलु ठीकु तव्हांखे सोचे सम्झी करे हिते कमु करिणो आहे तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हां पंहिंजो बेनिफिट वॉट बेस्ट कैन यू ब्रिंग आउट ऑफ इट बिल्कुलु न हिकिड़े तबिके लाइ न 24 करोड़ आवाम लाइ जेका पिसजे थी पई सही सही